ॿिया अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। सिंध हाई कोर्ट में PIA जहाज़ हादसे केस जी ॿुधणी थी आहे। PIA जहाज़ हादसे नओं रुख इख़्तियार करे वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अॻूणे डिप्टी चीफ इंजीनियर सरकारी रिपोर्ट खे चैलेंज करे छॾियो आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जहाज़ 2013 खां ख़राबु हो, जंहिंजो रिकॉर्ड मौजूदु आहे। आगाह कयूं अव्हां खे त सिंध हाई कोर्ट में PIA जहाज़ हादसे केस जी ॿुधणी थी आहे। PIA जहाज़ हादसे नओं रुख इख़्तियार करे वरितो आहे। अॻूणे डिप्टी चीफ इंजीनियर सरकारी रिपोर्ट खे चैलेंज करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां मेहताब शरखां। जी मेहताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत तव्हांखे ॿुधायां सिंध हाई कोर्ट में PIA जहाज़ हादसे जी केस जी ॿुधणी थी आहे। PIA जहाज़ हादसे नओं रुख इख़्तियार करे वरितो आहे। अॻूणे डिप्टी चीफ इंजीनियर सरकारी रिपोर्ट खे चैलेंज करे छॾियो आहे। जहाज़ 2013 खां ख़राबु हुयो, जंहिंजो रिकॉर्ड अमल ताईं मौजूदु आहे। दरख़्वास्त में ॼाणायो आहे ATR जहाज़ खे फौरी तौर ते ग्राउंड कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार ख़ालिद मुमताज़ ॿुधायो आहे त जहाज़ जेको ख़राबु हुजण सबबु हुनखे फौरी तौर ते ग्राउंड कयो वञे। अदालत दरख़्वास्त ॿुधण खां बाद PIA ऐं सिविल एविएशन खां जवाब तलब घुरी वरितो आहे। हादसे में जुनैद जमशेद समेत 37 मुसाफ़िर जेके हादसे जो शिकार थिया हुया। ATR जहाज़ हादसो 7 दिसंबर 2016 में पेश आयो। जी ठीकु आहे मेहताब अली, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।